ये केर पटे थो वने हिक ॿ टे हलू दे दणा ही भाऊ छा आहे सब ॾाढ़ू पटिया पिया आहिनि केर थो पटे रोज़ाना अदा ज़फर हे मां तोॾे फोन करण वारो हुम चङो थियो तूं अची वएं सही हिकिड़ो अहिड़ो कमीनो माण्हू आहे हाणे हे ॾिस हे ज़रड़ो आहे केतिरो अञा त हिन में बिज ई न थियो आहे अञा हिन में बिज ई न थियो आहे हे हिकिड़ो लानती माण्हू हेॾां अची रोज़ 8-10 दाणा पटे थो वञे सम्झे हाणे हे ॾिस हे दाणो हिते बीठो आहे हे लानती खे नज़र न आयो हीउ दाणो ॾिस बहरहाल अॼु लिकी वियूं था जेको बि हूंदो ईंदो ज़रूरु अॼु हिनखे पकड़णो आहे पाण अगरि आहे को नंढो ॿार ओड़े पाड़े जो मतिलबु ॿार पाड़े जा रौनक आहिनि ॿार खे ज़फर हथ न लाइबो जे हुयो को हकी जो वाकई चोर को चाहे ॻोठ जो हुजे चाहे ॿाहिरि जो हुजे बाक़ी पागर ईअं घणे हुनखे हणा आहिनि की मोटी हिन वणनि खे हिन फ्रूटनि खे कोई हथ न लाहे बचो छा पंहिंजो यार असां पंहिंजे उताक में रहिया आहिनि असां उताक में रहिया आहिनि 4 महिमान अचे लीमे जो वण हयोसीं हे हयोसीं केॾी महिनत कई वॾी महिनत सॼो ॾींहुं हिननि खे ॿारनि वांगुरु पालियोसीं हीअ अची पटियो थो वञे हुजे 30 जा आहिनि न यार मुनाफ़त हिनखे अॼु वठिणो आहे गुलाम कादर हल लिखी अच लिखो संभालना है वण के ॾाढो संभालना है अड़े मां तोखे चयो हुयुमि इहो वण मां केॾे मां घर आणंदुमि अची पंहिंजे बाग़ीचे में आयो थी मां जो अगरि ज़िंदा थियमि तो कहिड़ी जो हिकिड़ो फर बि खाइण न ॾींदो मई हे लंचर जो वाइदो आहे छो जॾहिं वॾा थियनि था ॿियनि पाड़ेसरनि खे ॾिए था मां जो अड़े पुटु राकेट आयो हो ॾिनो हुई काॾे वेंदे हा तूं हली भई भई तूं संभाले वेह न वेह भाई थाणे लंचर पटी अरे असां चऊं पिया को नंढो ॿार हूंदो हे त लानती लंचर आहे वण जी मोकारो पे छॾे इहो जे टाइम हे वण लॻायूं पिया इहो लानती चए पियो त इहो वण मां केॾे मां पंहिंजे घर में हणंदुमि हिनखे मां बेइज़तो करे उताक मां डुकायुमि हे लॻे थो तॾहिं हिन वण जे पोयां लॻल आहे लीमा ई नथो पटे फार्मा ई नथो पटे हे रुॻो ॾाढ़ू थो पटे ॾिस ॾिस होॾे ॾिस छॾियो छा किरियो थी झोली हट वठ 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 तो करें ए रोज तू पटे तो वने ना हे दवा देने जरूरत है ए सजो दाढ़ू पटे सजे बाग तबाह रोज तू सजे बाग खे ते वटियूं बिठो आ 20-30 दाना पचे वने तो दवा जो दरकार तुजा वडा हकीम होया ना हे थोरो बताऊं सा से मनु कपड़ छाण करे पींदा बदल चोर खे कुटणो ना है न बदी उते यार अठी हल त इनके तो था मातियूं हल मैं घुमाएगा न तो के तो घुमाइंदा बे चोरन खे खबर पए न तो घुमाइंदा तो बजो इज्जत माके ओरे तो हल 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 हल